नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लाम कोट में ख़बर ॾींदा हलूं त इस्लाम कोट टाउन कमेटी जा 16 दुकान कॉल डिपॉज़िट मसवाड़ ते ॾियण जे लाइ टाउन कमेटी जे चेयरमैन अॻवाणी में शहरियुनि सां खुली मीटिंग थी गुज़री, जंहिंमें बंद लिफ़ाफ़े में मसवाड़ ते दुकानूं वठण पारां ॾिनल लिफ़ाफ़ा खोलिया विया। ॻरी कॉल डिपॉज़िट ज़रिए जारी थींदड़ टाउन जे दुकाननि ख़िलाफ़ इस्लाम कोट जे दर्जन एतिहाद पारां टाउन गेट अॻियां सख़्त एहतजाज कयो वियो। इस्लाम कोट टाउन कमेटी जे टोटल 16 दुकान 9 पोयां ऐं 7 अॻियां दुकाननि जी माहवार कॉल डिपॉज़िट में हिसो वठंदड़ शहरियुनि जा नाला टाउन चेयरमैन पारां टाउन ऑफिसरनि, काउंसलर ऐं शहरियुनि जी मौजूदगी में वॉक आउट कया विया। इन मौके ते सभिनी हिसो वठंदे शहरियुनि शिरकत कई। होॾां इस्लाम कोट जे दर्जन पारां टाउन कमेटी जा दुकान ॻरी कॉल डिपॉज़िट जे ज़रिए ॾियण एवज़ सख़्त एहतजाज कयो। टाउन ऑफिस जे गेट ते धरणो वियो। दर्जन प्रदीप महाराज, सोनोमल, नारायण महाराज, मोहन गुआ, अशरफ फ़कीर, केवल परमार, कारो बजीर, बरकत फ़कीर, ॾाढ़ू, तीरथ फ़हीम, खोसो, कीमत महाराज, नंदलाल ऐं ॿियनि टाउन ऑफिस अॻियां एहतजाज कंदे चयो त शहर जे ग़रीब दर्जन जो सरकारी दुकाननि ते पहिरीं हक़ टाउन तरफ़ां ॻरा शर्त ऐं कॉल डिपॉज़िट ख़त्म करे दर्जन खे दुकान ॾिना वञनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।